जी तो नाज़रीन हींअर असां मौजूद आहियूं ॻोठ अल रखियो जलबाणी में। पूरे पाकिस्तान जीअं सिंध समेत अॼु गाजू खुवाड़ ऐं ॻोठ खानमद खुवाड़ में भी जेके सो वोटिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। जॾहिं त पूरे मुल्क में आम चूंडूं आहिनि जंहिंमें MPA ऐं MNA जा उम्मीदवार हिक ॿिए जे मदे मुक़ाबिल आहिनि। जॾहिं त उनमें जेके तमामु तर तंज़ीमूं आहिनि उहे इलेक्शन विढ़ण वञनि पियूं। उनमें नून लीग आहे, GD आहे, PP आहे ऐं उन खां पोइ PTI जा जेके उम्मीदवार आहिनि इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ उहे मुतल पार्टी में आज़ादु उम्मीदवार इलेक्शन विढ़नि पिया। जॾहिं त हींअर जेके असां मौजूद आहियूं ॻोठ अल रखियो जलबाणी में जेका पोलिंग स्टेशन आहे गाज़ी खान जलबाणी में, उते ॻोठ खानमद खुवाड़ वासी वोट कास्ट करे कुझु वापसि पिया अचनि, कुझु वोट कास्ट करणु पिया वञनि। हिते जॾहिं त PS 17 जो उम्मीदवार बुरहान खान चांडियो PP तरफ़ां ऐं अयाज़ खुवाड़ आज़ादु उम्मीदवार अवामी वर्कर्स पार्टी सिंगार नूनारी ऐं GDA जो उम्मीदवार जावेद खोखर पिणु पाण में मदे मुक़ाबिल आहिनि। त ॾिसणो इहो आहे त शाम ताईं केतिरो जेको आहे सो सोभारो थिए पियो। जॾहिं त NA जे तक ते जेको 197 NA आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जो आमिर मंगसी ऐं PP शहीद भुट्टो जी फरज़ाना चांडियो ऐं जॾहिं त जेके सो GDA सां गॾोगॾु GUI जो उज़ैर जागीरानी पिणु हिक ॿिए जे मदे मुक़ाबिल आहिनि। इहा साॻी सूरत हाल आहे जेको सो वोटिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। ॾिसूं था त शाम ताईं फतेह कंहिंखे पले पए थी। जॾहिं त ताज़ा तरीन सूरत हाल जे हवाले सां तव्हांखे आगाह कंदा हलूं त सिक्योरिटी जे हवाले सां सिक्योरिटी इदारा मुसलसल मुतहरिक आहिनि ऐं जेके सो सिंध पुलिस ऐं पाकिस्तान फ़ौज या रेंजर्स कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ सरगर्म आहिनि। जॾहिं त मेडिकल जूं टीमूं बि कंहिं बि पोलिंग अमले या कंहिं बि वोटर खे अगरि सुस्ती लाचारी या कुझु तबियत में ख़राबी थिए थी त उनखे बि जेको आहे सो तिबी कैंप जे हवाले सां उनखे फस्ट एड ॾियण जे लाइ बि उहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते गश्त कनि पिया पंहिंजी इन्हनि एम्बुलेंस ज़रिए। जॾहिं त हींअर असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते तमामु त ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे। ख़ासि तौर ते जेके ॿुधायो वञे त GDA जे जावेद खोखर ऐं PP जे बुरहान खान चांडियो में। जॾहिं त MNA जो बि जेको मुक़ाबिलो GDA जो मुश्तरका उम्मीदवार ऐं जॾहिं त पीपल्स पार्टी जो आमिर खान मंगसी खे हिन दफ़े चोथों भेरो पीपल्स पार्टी जी टिकट मिलियल आहे। जॾहिं त 3 दफ़ा उहो अॻ में रही चुको आहे MNA। हाणे जॾहिं त हींअर जेका ताज़ा सूरत हाल में ॾिसूं था नतीजा पूरे ज़िले जा कहिड़े पासे पिया वञनि। जॾहिं त पूरी सिंध में अवामी वर्कर्स पार्टी मज़हबी धुरियूं ऐं इन खां पोइ GDA पीपल्स पार्टी PP शहीद भुट्टो या कई पार्टियूं आहिनि जेके इलेक्शन विढ़नि वञनि पियूं ऐं पंहिंजे जेके सो पसंदीदा उम्मीदवार खे कामयाबु करण लाइ। ॾिसणो इहो आहे त शाम जो जेको आहे सो फतेह जो ताज कंहिंजे सर ते सजे थो। पंहिंजे बादशाह जान ऐं राजा शजर अब्बास खे ॾींदा इजाज़त। फी अमान अल्लाह, अल निगहबान।